मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 14 सबक 8 बर्क़ सुकूनी सघ इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलेकार। आउं आहियां सनाउल्लाह महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे बर्क़ सुकूनी सघ यानी इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल। प्यारा ॿारो, हिन मौज़ूअ खे पढ़ण खां पहिरीं असीं इन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद पढ़ंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो अंडरस्टैंड द कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल एंड इट्स रिलेशन टू इलेक्ट्रिक फील्ड। चवे थो त बर्क़ सुकूनी सघ जे मफ़हूम ऐं उन जे बर्क़ी मैदान सां लाॻापे खे सम्झणु। ॿी पॉइंट में चवे थो लर्न हाउ टू कैलकुलेट इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल ड्यू टू पॉइंट चार्जिस। चवे थो त नुक़्ती चार्जनि जे करे पैदा थींदड़ बर्क़ सुकूनी सघ खे मापणु। वाई वी स्टडी दिस, हीअ असां छो था पढ़ूं? इन जे लाइ चवे थो स्टडिंग इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल हेल्प्स अस अंडरस्टैंड हाउ इलेक्ट्रिक एनर्जी इज स्टोर्ड एंड ट्रांसफर्ड। इट इज एसेंशियल फॉर अंडरस्टैंडिंग वोल्टेज इन सर्किट्स, द बिहेवियर ऑफ चार्जेस एंड डिजाइनिंग इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक डिवाइसेस लाइक कैपेसिटर्स एंड बैटरीज। चवे थो त बर्क़ सुकूनी सघ पढ़ण सां असांखे उहा सम्झ मिले थी त बर्क़ी तवानाई कीअं ज़ख़ीरो थिए थी ऐं कीअं मुंतक़िल थिए थी। उहो बर्क़ी सर्किटनि में वोल्टेज, चार्जिन जे हरकत ऐं अहिड़नि डिवाइसनि जी जोड़ जक जहिड़ो कैपेसिटर ऐं बैटरियुनि लाइ अहम आहे। प्यारा वारो, हींअर असीं पंहिंजे मौज़ूअ जे तरफ़ वञूं था, जेको आहे इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल, जंहिंखे असां सिंधी में चऊं था बर्क़ सुकूनी सघ। अगरि जेकॾहिं असां हिन लफ़्ज़नि खे ॾिसूं त इलेक्ट्रोस्टैटिक छा हूंदो आहे त चार्ज एट रेस्ट। ठीकु आहे, जॾहिं चार्ज असांजी रेस्ट में आहे त पोटेंशियल असां चवंदा आहियूं पोटेंशियल एनर्जीअ खे। ठीकु आहे, यानी जॾहिं चार्ज असांजी रेस्ट में आहे त उन टाइम उनजी एनर्जी छा हूंदी। तो प्यारा ॿारो, हिन टॉपिक खे कुझु ॿियनि नालनि सां बि सॾियो वेंदो आहे, जीअं मिसाल जे तौर ते इलेक्ट्रिक पोटेंशियल या इलेक्ट्रिक फील्ड पोटेंशियल, या जेको आहे त पोटेंशियल ड्रॉप बि हिन खे सॾियो वेंदो आहे। असांजो जेको फर्स्ट ईयर जो बुक आहे उन में इलेक्ट्रिक पोटेंशियल नाले सां हिन टॉपिक खे लिखियो वियो आहे, ऐं असांजे हिन मैट्रिक जे किताब में इन खे इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल जे नाले सां लिखियो वियो आहे। अगरि जेकॾहिं हिननि चइनि नालनि मां कोई बि नालो तव्हांजे एग्ज़ाम में अची थो वञे त तव्हां घबरायो न, सिर्फ़ु नालनि जी तब्दीली आहे, बक़ाया टॉपिक असांजो साॻियो ई आहे। हाणे असां जेकॾहिं हिन नालनि ते गौर कंदासीं प्यारा ॿारो, त नालनि में हिकिड़ी शइ असां वटि कॉमन आहे, उहा आहे पोटेंशियल जो लफ़्ज़। पोटेंशियल मीन्स एनर्जी। हाणे जेकर असां पोटेंशियल एनर्जी जी ॻाल्हि कंदासीं त साॻी उहा ई असांजी पोटेंशियल एनर्जी आहे जेका असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं। त पोटेंशियल एनर्जी छा हूंदी आहे? एनर्जी स्टोर्ड ड्यू टू पोजिशन, या असां हिनखे ईअं बि चई सघूं था त एनर्जी स्टोर्ड इन अ बॉडी ड्यू टू इट्स पोजिशन इज़ कॉल्ड पोटेंशियल एनर्जी। असां जेको आहे क्लास 9th में हिनखे डिस्कस करे आया आहियूं। उन खां बाद में जीअं असां ॿी एनर्जी जे बारे में पढ़ियो त एनर्जी ड्यू टू मोशन इज़ कॉल्ड काइनेटिक एनर्जी। अगरि जेकॾहिं काई बि बॉडी में जॾहिं मूव थी करे त ऐं उन में एनर्जी मौजूदु आहे त असां उनखे चवंदासीं उन में कहिड़ी आहे? काइनेटिक एनर्जी आहे। अगरि बॉडी जेकॾहिं कंहिं पोज़ीशन ते, कंहिं हाइट ते, कंहिं जॻह ते जेको आहे त पई आहे, ठीकु आहे, त असां उन जे लाइ चवंदासीं त उन में जेका एनर्जी मौजूदु आहे उहा पोटेंशियल एनर्जी आहे प्यारा ॿारो। तो अहिड़े नमूने सां जेकॾहिं असां थोरो इन जे मिसालनि जे तरफ़ हलूं त मिसाल जे तौर ते असां वटि हीअ हिकिड़ी अर्थ आहे, ऐं अर्थ ते जेको आहे त हिकु ऑब्जेक्ट पियो आहे, यानी हिकु बॉल पियो आहे। ठीकु आहे, बॉल हिते पियो आहे प्यारा ॿारो, त इन में एनर्जी कुझु बि न आहे। ठीकु आहे, हाणे असां छा था कयूं त असां हिन बॉल ते वर्क था कयूं। वर्क करे असां हिन बॉल खे कंहिं हाइट ते खणी वियासीं। ठीकु आहे, ऐं हिन बॉल जेको आहे त छा कयो? डिस्टेंस कवर कयो। हाणे जॾहिं बॉल पंहिंजी पोज़ीशन चेंज कई हिन पॉइंट खां हिन पॉइंट ते, जॾहिं हिन फाइनल पोज़ीशन ते आयो त इते इन में एनर्जी स्टोर थी। उहा एनर्जी कहिड़ी आहे असांजी? उहा एनर्जी आहे पोटेंशियल एनर्जी, जेका असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं, ऐं उनजो फार्मूलो छा आहे? mgh। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में असां इहा बि शइ डिस्कस कईसीं त जेतिरी हाइट वधीक हूंदी ओतिरी पोटेंशियल एनर्जी बि वधीक हूंदी। हाणे जेकॾहिं असां प्यारा ॿारो हिन पोटेंशियल एनर्जीअ खे ॾिसूं त पोटेंशियल एनर्जी तॾहिं असांजी पैदा थींदी आहे जॾहिं असां कंहिं शइ जे अगेंस्ट कमु कयूं।
जॾहिं बि पोटेंशियल एनर्जीअ जो कॉन्सेप्ट ईंदो प्यारा ॿारो उन में अगेंस्ट जो लफ़्ज़ ज़रूर हूंदो। पोटेंशियल एनर्जी कंहिं बि शइ जे अगेंस्ट कमु करण वक़्तु पैदा थींदी आहे। जेकॾहिं असां हिन अर्थ जे एग्ज़ाम्पल में ॾिसूं प्यारा ॿारो त हाणे जेकॾहिं असांजो ऑब्जेक्ट हिन अर्थ ते पियो आहे, ठीकु आहे, त हाणे जेकॾहिं हिन ऑब्जेक्ट खे असां खणी था वञूं हेॾे मथे, त इहो असां कंहिंजे अगेंस्ट था खणी वञूं, ग्रेविटी जे अगेंस्ट, ठीकु आहे। हाणे ग्रेविटी जी जेका फ्लो आहे, ग्रेविटी जो जेको असरु आहे उहो कहिड़ो आहे, उहो कहिड़े तरफ़ आहे, उहो डाउनवर्ड आहे। पर असां हिन ऑब्जेक्ट खे उन ग्रेविटी जे अगेंस्ट था खणी वञूं, वर्क जेको कयूं था असां ग्रेविटी जे अगेंस्ट था कयूं, तॾहिं जेको आहे त हिन ऑब्जेक्ट में पोटेंशियल एनर्जी स्टोर थी थिए। तॾहिं असां हिते लिखी सघूं था, चयोसीं त वर्क अगेंस्ट द ग्रेविटी, वर्क अगेंस्ट ग्रेविटी कयोसीं, तॾहिं जेको आहे त हिन ऑब्जेक्ट में पोटेंशियल एनर्जी जेको आहे स्टोर थी। ठीकु आहे प्यारा ॿारो। त अहिड़े नमूने सां हिन जो जेकॾहिं असां मिसाल हिकिड़ो ॿियो बि खणूं, त हाणे हिते असां जेको कमु कयो आहे उहो कंहिंजे अगेंस्ट कयो आहे, ग्रेविटी जे अगेंस्ट, तॾहिं हिन में पोटेंशियल एनर्जी जेको आहे त स्टोर थी आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में हिकिड़े ॿिए एग्ज़ाम्पल जे तरफ़ हलूं था असां, उहा असां वटि वरी मास स्प्रिंग सिस्टम। हाणे मिसाल जे तौर ते ही हिकिड़ो असां वटि स्प्रिंग आहे ऐं उन में ही हिकिड़ो मास जेको आहे अटैच थियल आहे। ठीकु आहे। उन खां बाद में ही जेको मास आहे इहो पंहिंजी जेको आहे त इक्विलिब्रियम वारी पोज़ीशन ते आहे, मीन पोज़ीशन ते आहे। ठीकु आहे। हाणे असां छा था कयूं, हिन स्प्रिंग खे थोरो असां स्ट्रेच था कयूं, हिन खे छिकियूं था। जॾहिं हिन खे छिकियोसीं त हाणे हिन स्प्रिंग में जेका एनर्जी पैदा थींदी प्यारा ॿारो, एनर्जी जेका स्टोर थींदी उहा थींदी इलास्टिक पोटेंशियल एनर्जी। हाणे हिते असां कंहिंजे अगेंस्ट कमु कयो आहे, हिते असां जेको अगेंस्ट कमु कयो आहे उहो कयो आहे इलास्टिक फील्ड जे अगेंस्ट। हाणे जेकॾहिं असां हिन स्प्रिंग खे ॾिसूं त स्प्रिंग फोर्स कहिड़े तरफ़ लॻाईंदो, अंदरे तरफ़, ऐं असां फोर्स कहिड़े तरफ़ लॻायो आहे, असां कमु कहिड़े तरफ़ कयो आहे, असां हिन फोर्स जे अगेंस्ट, हिन इलास्टिक प्रॉपर्टी जे, इलास्टिक फील्ड जे अगेंस्ट कमु कयो आहे। असां हिन मास खे जेको आहे त उन जे अगेंस्ट जेको आहे त खणी विया आहियूं, तॾहिं जेको आहे त हिन स्प्रिंग में जेको आहे त इलास्टिक पोटेंशियल एनर्जी स्टोर थींदी। ठीकु आहे। हाणे हिते बि असांजी जेको आहे त पोटेंशियल एनर्जी स्टोर थी आहे, ऐं हिन एग्ज़ाम्पल में बि असांजी पोटेंशियल एनर्जी स्टोर थी आहे। पर हिन एग्ज़ाम्पल में असां जेको कमु कयोसीं उहो अगेंस्ट द ग्रेविटी कयोसीं, ऐं हिन एग्ज़ाम्पल में जेको असां कमु कयोसीं उहो कयोसीं वरी असां इलास्टिक फील्ड जे अगेंस्ट। ऐं उन खां बाद में प्यारा ॿारो जेका असां हिते पोटेंशियल एनर्जी खे कैलकुलेट करणु चाहियूं त असां हिन फॉर्मूले जे तहत कैलकुलेट करे सघूं था। ऐं उन खां बाद में हिते जेको असां कमु कयो आहे उहो कंहिंजे अगेंस्ट कयो आहे, इलास्टिक फील्ड जे अगेंस्ट कयो आहे। हाणे हिते जेका असांजी एनर्जी स्टोर थी उहा कहिड़ी थी, उहा थी असांजी ग्रेविटेशनल पोटेंशियल एनर्जी। ऐं हिते जेका असां वटि एनर्जी स्टोर थी उहा कहिड़ी थी, उहा थी असांजी इलास्टिक पोटेंशियल एनर्जी। ठीकु आहे। हाणे जॾहिं बि असां कंहिं फील्ड जे अगेंस्ट कमु कंदासीं, तॾहिं जेको आहे त उन ऑब्जेक्ट में जेको आहे त एनर्जी असांजी जेका स्टोर थींदी उहा हूंदी असांजी पोटेंशियल। हिन एग्ज़ाम्पल में असांजी जेका एनर्जी आहे उहा ग्रेविटेशनल पोटेंशियल, अगेंस्ट कंहिंजे कमु कयोसीं, ग्रेविटी जे। ऐं हिन एग्ज़ाम्पल में जेका असांजी एनर्जी स्टोर थी उहा कहिड़ी आहे, इलास्टिक पोटेंशियल एनर्जी। कंहिंजे अगेंस्ट कमु कयोसीं, उहो असां इलास्टिक फील्ड जे अगेंस्ट कमु कयोसीं। ठीकु आहे प्यारा ॿारो। ऐं अहिड़े ई नमूने सां जेकॾहिं असां हाणे हिते हिन इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल जे टॉपिक जे तरफ़ हलूं, त हाणे जेकॾहिं असां वटि ही ॿ सिस्टम न आहिनि, यानी असां वटि इलास्टिक फील्ड बि न आहे ऐं ग्रेविटी बि न आहे। ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं असां हिते काई असां इलेक्ट्रिक फील्ड खणूं, का चार्ज खणूं जेका इलेक्ट्रिक फील्ड जे अगेंस्ट में जेको आहे त वर्क करे, उन चार्ज में जेका एनर्जी स्टोर थींदी उनखे असां चवंदासीं जेको आहे त इलेक्ट्रिक पोटेंशियल या इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल। हाणे इनखे सम्झण जे लाइ असां न्यू स्लाइड जे तरफ़ हलंदासीं। प्यारा ॿारो, सभ खां पहिरीं असां इलेक्ट्रिक फील्ड आणींदासीं किथां, जॾहिं त इलेक्ट्रिक फील्ड जेका आहे त उहा कंहिं चार्ज में मौजूदु हूंदी आहे। पर हिते असां छा कंदासीं, हिते असां हिकिड़ो सेटअप ठाहींदासीं, ॿ असां जेको आहे त प्लेट्स खणंदासीं जंहिंमें असां ऑपोज़िट चार्जिस स्टोर कयूं आहिनि। हिकु तरफ़ असां पॉज़िटिव चार्जिस रखियूं आहिनि ऐं ॿिए तरफ़ असीं वरी नेगेटिव चार्जिस रखूं था। उन खां बाद में जीअं त असां प्रीवियस लेक्चर में डिस्कस करे आयासीं त जेका इलेक्ट्रिक फील्ड जी डायरेक्शन हूंदी आहे उहा हूंदी आहे पॉज़िटिव टू नेगेटिव जे तरफ़। ठीकु आहे। ऐं इलेक्ट्रिक फील्ड जेका हूंदी आहे उहा असांजी वेक्टर क्वांटिटी हूंदी आहे। हाणे असां छा था कयूं, हिते असांखे जेको आहे त हिकु चार्ज जी ज़रूरत आहे। हिते जेका असां चार्ज खई आहे प्यारा ॿारो उहा पॉज़िटिव खई आहे। पर जेकॾहिं तव्हां उनजी डेफिनेशन में बि ॾिसंदव, ऐं डेफिनेशन असां जेका त अॻिते डिस्कस कयूं था, त उन में असांखे चवे थो त हिते जेको असां वर्क कयूं था उहो असां पॉज़िटिव चार्ज ते था कयूं। ठीकु आहे। पर हिन तरफ़ बि त असां चार्ज खणी सघूं था।
यानी हिन तरफ़ असां नेगेटिव चार्ज रखी सघूं था। हाणे जेकॾहिं नेगेटिव चार्ज खे असां हिन तरफ़ वर्क कराईंदासीं त इहो अलॉन्ग द फील्ड थींदो, ठीकु आहे। पर हिते असांखे जेको कमु कराइणो आहे उहो अगेंस्ट द फील्ड कराइणो आहे, तंहिंजे करे जेको आहे असां हिते जेको आहे असां पॉज़िटिव चार्ज कईसीं। हाणे हिते नेगेटिव चार्ज ऐं पॉज़िटिव चार्ज पाण में हिन पॉइंट ते जेको आहे त उहा मेन मतिलबु स्टेटिक वारी पोज़ीशन में आहिनि, इक्विलिब्रियम वारी पोज़ीशन में आहिनि। हाणे असां छा था कयूं, पहिरियां वारो हाणे असां हिन चार्ज खे जेको आहे त मूव कराईंदासीं हिन तरफ़। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं त जेका इलेक्ट्रिक फील्ड आहे उनजी डायरेक्शन कहिड़ी आहे, उहा आहे असांजी पॉज़िटिव टू नेगेटिव, ठीकु आहे। पर असां वटि जेका चार्ज आहे पॉज़िटिव यूनिट चार्ज आहे उनखे असां कहिड़े तरफ़ था मूव करायूं, नेगेटिव टू पॉज़िटिव, यानी इलेक्ट्रिक फील्ड जे अगेंस्ट। हाणे जॾहिं असां हिन चार्ज खे अगेंस्ट द इलेक्ट्रिक फील्ड मूव करायोसीं यानी वर्क कयोसीं, ठीकु आहे। कंहिंजे अगेंस्ट कयोसीं, इलेक्ट्रिक फील्ड जे। कंहिं ते कयोसीं, हिन चार्ज ते कयोसीं। जॾहिं हिन चार्ज ते असां अगेंस्ट द इलेक्ट्रिक फील्ड वर्क कयोसीं त हाणे हिन चार्ज में हिन पॉइंट ते जेका एनर्जी स्टोर थी उहा थींदी असांजी इलेक्ट्रिक पोटेंशियल, या असां हिनखे इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल बि चई सघूं था, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां हिन जे डेफिनेशन जे तरफ़ हलूं त हिन में चवे थो द वर्क डन इन मूविंग यूनिट पॉज़िटिव चार्ज, ठीकु आहे। हाणे असां कमु कंहिं ते था कयूं, प्यारा ॿारो, ऐं हिन यूनिट पॉज़िटिव चार्ज ते, पर कंहिंजे अगेंस्ट, उनजे लाइ चवे थो अगेंस्ट एन इलेक्ट्रिक फील्ड। कंहिंजे अगेंस्ट था कयूं, इलेक्ट्रिक फील्ड जे। कंहिं ते था कमु कयूं असां, यूनिट पॉज़िटिव चार्ज ते। जॾहिं असां वर्क कयोसीं यूनिट पॉज़िटिव चार्ज ते ऐं अगेंस्ट द इलेक्ट्रिक फील्ड, उन खां पोइ चए थो इज स्टोर्ड एज अ पोटेंशियल एनर्जी। पोइ उन चार्ज में जेका एनर्जी स्टोर थी थिए उहा कहिड़ी आहे असांजी, उहा पोटेंशियल एनर्जी आहे। ऐं उन एनर्जीअ खे असां छा था चऊं, विच इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेंशियल या इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल, ठीकु आहे। इन जे लाइ सिंधीअ में चवे थो हिकु मुस्बत चार्ज खे बरक़ी मैदान जे मुखालफ़त में मुंतकिल करण लाइ जेको कमु कयो वञे थो उहो तवानाईअ जी सूरत में महफ़ूज़ थींदो आहे, जंहिंखे बर्क सग सॾियो वञे थो, ठीकु आहे प्यारा ॿारो। त हिकु दफ़ो मां रिपीट कयां थो त इलेक्ट्रिक पोटेंशियल छा आहे प्यारा ॿारो, जॾहिं असां कंहिं यूनिट पॉज़िटिव चार्ज ते वर्क कयूं अगेंस्ट द इलेक्ट्रिक फील्ड ऐं उन चार्ज में जेका एनर्जी स्टोर थी थिए उनखे असीं चवंदासीं इलेक्ट्रिक पोटेंशियल या इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल, ठीकु आहे प्यारा ॿारो। हींअर वरी असां हलूं था जेको आहे पोटेंशियल डिफरेंस जे तरफ़। हाणे ही जेके ॿ टॉपिक आहिनि प्यारा ॿारो, उहे जेको आहे त नालनि में त हिकु जहिड़ा आहिनि, पर उन्हनि में कुझु फ़र्क़ु आहे इलेक्ट्रिक पोटेंशियल ऐं पोटेंशियल डिफरेंस में, ठीकु आहे। हाणे असां हिते इलेक्ट्रिक पोटेंशियल त डिस्कस करे आयासीं, पर हाणे हिन स्लाइड में असीं पोटेंशियल डिफरेंस खे जेको आहे त थोरो डिस्कस कंदासीं त पोटेंशियल डिफरेंस छा आहे। पोटेंशियल डिफरेंस खे डिस्कस करण खां पहिरीं असीं जेको आहे त हिकिड़ो एग्ज़ाम्पल खणंदासीं। मिसाल जे तौर ते ही असां वटि हिकिड़ो ग्राउंड आहे ऐं ग्राउंड खां कंहिं हाइट ते, थोरी हाइट ते जेको आहे त असां को ऑब्जेक्ट रखियो आहे, ठीकु आहे, पर हू ग्राउंड खे जेको आहे त टच नथो करे। हाणे जॾहिं ग्राउंड खां कंहिं हाइट ते असां जेको ऑब्जेक्ट पियो आहे त इट मीन्स त उन में असांजी पोटेंशियल एनर्जी मौजूदु आहे। हाणे असां छा था कयूं प्यारा ॿारो, हिन ऑब्जेक्ट खे, हिन बॉल खे मां जेको आहे त अञा कंहिं हाइट ते खणी वियुमि, हीअ उनजी हाइट 1 हुई ऐं हीअ उनजी हाइट 2 हुई। हाणे जेकॾहिं असां हिन ॿिन्ही जेको आहे त पोज़ीशन्स खे पाण में कंपेयर कयूं त छा हिन ॿिन्ही पोज़ीशन ते असांजी पोटेंशियल एनर्जी जेका आहे त उहा सेम रहंदी? त मूंखे उमेद आहे त तव्हांजो जवाबु हूंदो न, ठीकु आहे। हिते असांजी पोटेंशियल एनर्जी घटि हूंदी ऐं हिते असांजी पोटेंशियल एनर्जी वधीक हूंदी। जेतिरी असां हाइट वधाईंदासीं ओतिरी उन ऑब्जेक्ट में पोटेंशियल एनर्जी इंक्रीज थींदी, वधंदी, ठीकु आहे। जेकॾहिं असां पोटेंशियल एनर्जी जे फार्मूले जे तरफ़ हलूं त उहो असां वटि छा आहे, चवे थो P = mgh, ठीकु आहे। त यानी पोटेंशियल एनर्जी जेका आहे उहा डायरेक्ट तालुक कंहिंसां थी रखे, हाइट सां। त जेतिरी असां हाइट वधाईंदासीं कंहिं ऑब्जेक्ट जी ग्राउंड खां या उन सरफेस खां जंहिंसां असां कंपेयर था कयूं त ओतिरी उन ऑब्जेक्ट में जेका पोटेंशियल एनर्जी आहे उहा इंक्रीज थींदी, ठीकु आहे। त इट मीन्स छा थियो, हिते असांजो एनर्जीअ जो डिफरेंस थियो, ठीकु आहे। हिते असांजो एनर्जीअ जो डिफरेंस थियो। हाणे इहो असांजो डिफरेंस कहिड़ो आहे, इहो असांजो पोटेंशियल डिफरेंस आहे, ठीकु आहे। या असां आम लैंग्वेज में जेको आहे त एनर्जी जो डिफरेंस चई सघूं था, पर एनर्जी कहिड़ी, पोटेंशियल, उहा एनर्जी जेका असांजी कंहिं हाइट ते कंहिं ऑब्जेक्ट में स्टोर थी थिए, ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे इन जो जेको आहे त कॉन्सेप्ट असां जेको आहे त इलेक्ट्रिक चार्ज जे ब्यास ते खणूं था, ठीकु आहे। सो मिसाल जे तौर ते ही जेको आहे त असां वटि नेगेटिव चार्जिस आहिनि ऐं ही असां वटि पॉज़िटिव चार्जिस आहिनि। हीअ जेका पॉज़िटिव चार्ज आहे प्यारा ॿारो, उहा पंहिंजे उन इक्विलिब्रियम पोज़ीशन खां थोरो अॻिते निकितल आहे, यानी इट मीन्स त उन में जेको आहे त पोटेंशियल एनर्जी मौजूदु आहे। हीअ पंहिंजे जेको आहे त स्टेटिक वारी
पॉइंट ते नाहे, इक्विलिब्रियम वारी पॉइंट ते नाहे, ठीकु आहे, मेन पोजीशन ते मौजूद नाहे, ठीकु आहे। हाणे उन खां बाद में जेकॾहिं असां हिन चार्ज में ॾिसूं था त हिन चार्ज में हिन पॉइंट ते असांजी जेको आहे त पोटेंशियल एनर्जी मौजूद आहे, यानी इलेक्ट्रिक पोटेंशियल मौजूद अथसि। हाणे उन खां पोइ छा था कयूं, हिन चार्ज खे असां जेको आहे त मूव कयोसीं अॻिते, ठीकु आहे। जेकॾहिं मां तव्हां खां पुछां कयां त छा हिन चार्ज में हिन पॉइंट ते एनर्जी जेको आहे त वधीक आहे या हिन पॉइंट ते इन चार्ज में एनर्जी वधीक हूंदी, त तव्हां उमेद आहे त तव्हांजो इहो जवाबु हूंदो त सर जेका सेकंड पॉइंट आहे उन में चार्ज जी जेका एनर्जी आहे उहा वधीक हूंदी, यानी सेकंड पोजीशन ते जेका पोटेंशियल एनर्जी आहे चार्ज जी उहा वधीक हूंदी, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं त मतिलबु छा थियो, एनर्जीअ जो डिफरेंस थियो, ठीकु आहे। हाणे एनर्जी कहिड़ी, पोटेंशियल एनर्जी, ठीकु आहे। हाणे हिन पॉइंट ते पोटेंशियल एनर्जी घटि आहे ऐं हिन पॉइंट ते पोटेंशियल एनर्जी असांजी जेका आहे उहा ज्यादा आहे, ठीकु आहे। त हाणे हिते छा थियो, हिते असांजो पोटेंशियल एनर्जीअ जो डिफरेंस थियो, त इन करे असां चवंदासीं हिनखे त हीअ असांजी छा आहे हिते पोटेंशियल डिफरेंस आहे, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां हिनजी डेफिनेशन जे तरफ़ हलूं प्यारा ॿारो, त डेफिनेशन में छा थो चए, चवे थो द वर्क डन इन मूविंग यूनिट पॉजिटिव चार्ज फ्रॉम वन पॉइंट टू अनदर, चवे थो त असां छा था कयूं, हिकिड़ी यूनिट पॉजिटिव चार्ज खई आहे जंहिंमें ऑलरेडी पोटेंशियल एनर्जी मौजूदु आहे, ठीकु आहे। हाणे उन ते जॾहिं असां वर्क कंदासीं ऐं उन जी असां पोजीशन चेंज कंदासीं, हिकु पॉइंट खां जॾहिं ॿी पॉइंट ते खणी वेंदासीं त पोइ छा थींदो, पर उहा कंहिं में था खणूं, इलेक्ट्रिक फील्ड में, जीअं असां हिते डेफिनेशन में लिखियो आहे, ठीकु आहे, फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट इन एन इलेक्ट्रिक फील्ड, यानी इलेक्ट्रिक फील्ड में असां उन जी पोजीशन चेंज था कयूं। उन खां पोइ चए थो इज कॉल्ड द पोटेंशियल डिफरेंस, ऐं उनखे असीं जेको आहे पोटेंशियल डिफरेंस चऊं था। सो अगरि सिंधी जे तरफ़ हलूं त हुन में चए थो हिकु मुसबित चार्ज खे बरकी मैदान में हिकु नुक़्ते खां ॿिए नुक़्ते ॾांहुं मुंतकिल करण लाइ जेको कमु कयो वञे थो उनखे सघ जो फ़र्क़ु सॾियो वञे थो, ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे उन खां बाद में जेकॾहिं असां हिन चार्ज जे तरफ़ हलूं त हाणे कमु कंहिं ते थो थिए, चार्ज ते थो थिए, ठीकु आहे। हाणे इन ते असां कमु कयोसीं, पर कयोसीं कंहिं ते, वरी चार्ज ते कयोसीं, ठीकु आहे। हाणे वर्क डन पर यूनिट चार्ज, वर्क डन पर यूनिट चार्ज इज कॉल्ड पोटेंशियल डिफरेंस, यानी हिन फार्मूले जे तहत बि असां हिन जी डेफिनेशन ठाहे सघूं था। हिकु त डेफिनेशन असांजी हीअ थी, पर हिकिड़ी शॉर्ट डेफिनेशन असां हिन फार्मूले जे तहत बि ठाहे सघूं था, त वर्क डन पर यूनिट चार्ज इज कॉल्ड पोटेंशियल डिफरेंस, त असां हिते लिखी सघूं था वर्क डन पर यूनिट चार्ज इज कॉल्ड पोटेंशियल डिफरेंस, ठीकु आहे प्यारा ॿारो। जेकॾहिं असां हिनखे सिंबल जे फॉर्म में लिखूं त कहिड़े नमूने सां लिखंदासीं, वर्क जो जेको सिंबल आहे उहो असां डब्ल्यू सां शो कंदा आहियूं ऐं चार्ज खे क्यू सां शो कंदा आहियूं, ऐं पोटेंशियल डिफरेंस जेका आहे प्यारा ॿारो उनखे असां सिंबलाइज़ कंदा आहियूं कैपिटल वी सां, ठीकु आहे। त हिन जो फार्मूलो असां वटि ठही वियो V इज इक्वल टू W अपॉन Q, वर्क डन पर यूनिट चार्ज इज कॉल्ड पोटेंशियल डिफरेंस, ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं असां हाणे यूनिट जे तरफ़ हलूं त वर्क जो यूनिट छा आहे, जूल, ऐं चार्ज जो यूनिट छा आहे, कूलम, जूल अपॉन कूलम इज कॉल्ड वोल्ट, ठीकु आहे। त यानी जेकॾहिं असां पोटेंशियल डिफरेंस खे मापींदासीं त उहो असां कंहिं में था मापे सघूं, वोल्ट में, ठीकु आहे। हाणे पोटेंशियल डिफरेंस, इलेक्ट्रिक पोटेंशियल ऐं इलेक्ट्रोमोटिव फोर्स, इन टिन्ही जो जेको यूनिट आहे प्यारा ॿारो उहो वोल्ट आहे, ठीकु आहे। ऐं वोल्ट जेको आहे प्यारा ॿारो उहो हिकिड़े साइंसदान जो नालो आहे जंहिंजे नाले ते जेको आहे त उनजो यूनिट रखियो वियो आहे, ठीकु आहे। तो प्यारा ॿारो मूंखे उमेद आहे त तव्हांखे हीउ जेको टॉपिक आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो हिन टॉपिक खे हिते असां ख़तमु था कयूं, इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।